अला हिन वक़्तु असीं जे दौर मां गुज़री रहिया आहियूं, तोखे छा थो लॻे असीं ख़ुशहाली तरफ़ वञी रहिया आहियूं या बर्बादी तरफ़? अला इहो सवाल तूं सिंध में रहंदड़ के नंढड़े ॿार खां पुछंदे त उहो बि तोखे इन जो जवाबु ॾेई छॾींदो। का हिकु शइ मूंखे अहिड़ी ॾेखारियो जेका ख़ुशहाली जो ॾेख ॾे। अला ज़ुल्म बि त ॾिसो न क़ौम ते, अहिड़नि हालतुनि में ख़ुशहाली जो सोचण बि वॾो कमु आहे। अला ज़ुल्म खे दावत कंहिं ॾिनी? पंहिंजे माज़ी जो थोरो जाइज़ो वठो त सही, ख़बर पइजी वेंदी त इन तबाही जो ज़िम्मेदार केरु आहे। अला हीअ असांजी फितरत रही आहे त हमेशह इतिहाद खे छॾे इख़्तिलाफ़ खे तरजीह ॾिनी आहे। क़ौम ते इख़्तिलाफ़, क़बीलनि ते इख़्तिलाफ़, सोच ते इख़्तिलाफ़, अमल ते इख़्तिलाफ़, मज़हब ते इख़्तिलाफ़, मोहबत ते इख़्तिलाफ़। इख़्तिलाफ़नि जो बुनियादु एतिरो त मज़बूत आहे असां में जो इतिहाद जी सोच बि गुनाह थी लॻे। सच पुछो त इन इख़्तिलाफ़ जे माहौल में गुज़रंदड़ ज़िंदगी अहसास कमतरी जो शिकार थी वई आहे, मायूस थी वई आहे, परेशान थी वई आहे। अला सही पिया चओ, पर अहिड़नि हालतुनि में सुधरणु थोरो ॾुखियो आहे, छो त असांजी हर शइ तबाह। न अदा, ग़लति सोच आहे तव्हांजी। हर शइ तबाह आहे इन करे त उथणो आहे। जेकॾहिं हर शइ जी सहूलियत हुजे हा त पोइ घोड़ा घोड़ा करण जी ज़रूरत कहिड़ी आहे? यादि रखो त ज़रूरत ई अमल ते आमादा करे थी। तव्हां कॾहिं सऊदी अरब जे कंहिं अरब खे बुख हड़ताल ते वेंदे ॾिठो आहे या स्विट्ज़रलैंड जे कंहिं माण्हू खे पिनंदे ॿुधो आहे? यकीनन न, छो त उन माहौल में इन क़िस्म जी कॾहिं ज़रूरत ई महसूस न थी। अहिड़ी तरह दुनिया जी सुपर पावर अमेरिका जी बाशऊर क़ौम अॼु एहतजाज में मसरूफ़ आहे, छो त अॼु उन्हनि खे इहा ज़रूरत महसूस थी। हिन वक़्तु असीं कुझु बि न आहियूं इन ॻाल्हि में हक़ीक़त थी सघे थी, पर असीं कुझु करे नथा सघूं। इहो सोचण ई बेकार आहे। दुनिया जे अज़ीम माहिर नफ़्सियात एल्फ्रेड एडलर चयो हो त इंसान में हिकु हैरत अंगेज़ ख़ूबी इहा हूंदी आहे त हू हर मनफ़ी खे मस्बत में बदिलाइण जी क़ुवत रखे थो। दुनिया जी मशहूर किताब देवताउनि जा 12 मुखालिफ़ जो मुसनिफ़ विलियम बोल्थेर पंहिंजी तहरीर में लिखे थो त अहम तरीन शइ इहा नाहे त तव्हां पंहिंजे फ़ाइदे खे वधायो। इहो कमु हिकु बेवकूफ़ बि करे सघे थो। दर हक़ीक़त अहम तरीन शइ इहा त तव्हां पंहिंजे नुक़सान मां बि फ़ाइदो हासिल कयो। ज़हन में रहे त बोल्थेर इहे लफ़्ज़ तॾहिं चया हुआ जॾहिं रेलगाॾी जे हादसे में संदसि हिकु टंग कटिजी चुकी हुई। महरूमी जो अहसास ई हासिल करण जी हिम्मत पैदा करे थो। जॾहिं असां दुनिया जे कामयाब तरीन माण्हुनि ऐं तरक़ी याफ़्ता क़ौमुनि जो मुतालो कयो त मजमूई तौर ते हिकिड़ो ई जवाबु मिलियो त उन्हनि मुश्किलातुनि ऐं रुकावटुनि जे बावजूदि पंहिंजो सफ़र जारी रखियो। विलियम जेम्स जा उहे लफ़्ज़ यकीनन असांजे हौसले लाइ इमदाद आहिनि त महरूमी ज़िंदगी खे नओं रंग ॾिए थी। ही बिल्कुलु हक़ीक़त आहे त मिल्टन बहितरीन शाइरी इन करे सघियो छो त हू अंधो हो। बेल्थव वन मौसीक़ी जूं आफ़ाक़ी धुनूं इन करे ईजाद करे सघियो छो त हू कननि खां ॿोड़ो हो। हेलन केलन जी तीमारदारी जो सबक़ तव्हांजे साम्हूं आहे। कुदरत सभु हवासनि खां महरूम रखी बि संदसि किरदार खां महरूम न रखे सघी। जेकॾहिं दोस्तोयेव्स्की ऐं टॉल्स्टॉय जूं ज़िंदगियूं एॾियूं अज़ियतनाक न हुजनि हा त हू कॾहिं बि अहिड़ा गैरफ़ानी नावल न लिखी सघनि हा। कुझु न हूंदे बि माण्हू घणो कुझु करे विया ऐं असां हूंदे सूंदे बि बेहाल आहियूं। हा बिल्कुलु अदा, पोइ भला असांखे शुरूआति किथां करणु खपे? सभ खां पहिरीं पंहिंजे ज़हन खे आज़ादु कयो। दिलि मां इख़्तिलाफ़ नफ़रतूं ख़तमु करे हिकु मुस्बत सोच पैदा कयो। महरूमी खे नसीब ऐं नसीब खे ज़िंदगी न सम्झो। इंसान पंहिंजा नसीब बदिलाए सघे थो। अञा बि वक़्तु आहे, पर जे अञा बि बेशऊरी जी वाट ते रहिया त हक़ जी पहचान ई विसरी वेंदी। पोइ असांजी न्याणी कराची जी मस्जिद में राति गुज़ारे या ॻोठ जी इज़त पुलिस तां यरगमाल हुजे, असांखे को बि फ़र्क़ु कोन थो पवे, छो त असांजी गैरत निंड जी ऊंदाह में सुतल आहे। जेकॾहिं इहो सभु तव्हां खां बर्दाश्त नथो थिए त पोइ इतिहाद जो हुजणु लाज़मी। हिकु क़ौम बणिजी पंहिंजा हक़ वठो, मज़लूम जो साथ ॾियो, ज़ालिम ख़िलाफ़ उथी बीहो। सिंध में तइलीम ऐं सिहत जे मयार खे वधायो, इंसाफ़ खे यकीनी बणायो। कंहिं बि लीडर जे अचण जो इंतज़ारु न कयो, छो त अंदाज़नि जा आसरा ॾेई दिलि खे तसली ॾियण खां बहितर आहे पंहिंजे जज़्बनि ऐं हौसलनि जो बुनियादु विझी नए सफ़र जो आगाज़ कयो।